अज श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा सेवनता मीठे मीठे बच्चे ओम शांति के से ब बार चइबो आहे न ओम शांति ओम शांति। हिक श्री बाबा से हिक ब्रह्मा बाबा से ये बाप दादा इकट्ठा आहिनि न त ॿिन्हिनि खे चइणो पए ओम शांति ओम शांति। हाणे पहिरियों के चई पोइ के चई। पहिरियों चई श्री बाबा ओम शांति मां शांति जो सागर आ। पोइ के चई दादा जी आत्मा ब्रह्मा जी आत्मा चई ॿारनि खे यादि ॾियारणो आहे न ओम शांति अर्थात मां त सदैव देही अभिमानी स्थिति में रहण वारी आत्मा आहियां, कॾहिं बि देह अभिमान में न ईंदी आहियां। हिकु ई बाप आहे जो सदैव देही अभिमानी रहंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर ईअं न चईंदा। तव्हां ॼाणदा आहियो ब्रह्मा विष्णु शंकर जो बि सूक्ष्म रूप आहे अर्थात लाइट जो शरीर आहे। त ओम शांति चइण वारो हिकु शिव बाबा जंहिंखे कोई शरीर न आहे। बाप तव्हांखे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि ऐं चईंदा आहिनि मां हिकु ई बार ईंदो आहे। मां सदैव देही अभिमानी आहियां। मां पुनर्जन्म में न ईंदो आहियां। हिन करे मुंहिंजी महिमा ई न्यारी आहे। मूंखे चईंदा आहिनि निराकार परमपिता परमात्मा। भक्ति मार्ग में भी शिव जे लाइ चईंदा आहिनि परम निराकार परमपिता परमात्मा। निराकार जी पूजा थींदी आहे न उहो कॾहिं बि देह में न ईंदो आहे अर्थात देह अभिमानी न ठहींदो आहे अर्थात पंहिंजी देह न वठंदो आहे। अच्छा पोइ हुन खां हेठि केरु आहिनि सूक्ष्म वतन में ब्रह्मा विष्णु शंकर। शिव नाम रूप खां ॾिसण में न ईंदो आहे। शिव जो कोई रूप शारीरिक रूप न आहे न रूप अथसि निराकार नाम शिव अथसि लेकिन शारीरिक रूप और शरीर के नाम कोन अथसि। चित्र ठाहींदो आहे शिव बाबा जो चित्र ठाहींदो आहे लेकिन निराकार वो कॾहिं साकार में न उनजो साकारी चित्र न ठाहींदो आहे। पूजा बि निराकार जी लिंग रूप में थींदी आहे। ॿारनि खे बुद्धि में सॼो ज्ञान आहे न भक्ति त असां कई चित्र ॿारनि ॾिठो। तव्हां ॼाणदा आहियो सत्युग त्रेता में न चित्र आहिनि चित्रनि जी भक्ति थींदी आहे। सत्युग त्रेता में न चित्रनि जी भक्ति थींदी आहे न विचित्र जी। बुद्धि में ईंदो आहे न परमपिता परमात्मा विचित्र आहे। उनजो न सूक्ष्म आहे न स्थूल शरीर आहे। उन्हनि जी महिमा ॻायल आहे न दुखहर्ता सुखकर्ता पतित पावन। त ॿियो कंहिंजो बि चित्र खे पतित पावन न चईंदासीं। पाण ॿिए कंहिंजे बि चित्र खे पतित पावन न चईंदासीं। कोई बि मनुष्य न आहे जंहिंजी बुद्धि में इहा ॻाल्हि हुजे कि पतित पावन निराकार दुखहर्ता सुखकर्ता उहो निराकार हिकु ई आहे। ब्रह्मा विष्णु शंकर त सूक्ष्म वतन वासी आहे। पहिरियों तबको शिव बाबा जो आहे पोइ ॿियो हिन ब्रह्मा विष्णु शंकर जो। ऊच ते ऊच मूल वतन उन तबके ते रहण वारो परमपिता परमात्मा आहे। सेकेंड नंबर तबके में सूक्ष्म शरीर वारा फरिश्ता वेंदा आहिनि। थर्ड तबके ते ये स्थूल शरीरधारी दुनिया आहे। हिन में मोंझणो न आहे। पहिरियों ॿियो टियों ये ॻाल्हियूं सवाइ परमपिता परमात्मा जी कोई सम्झाए न सघंदो। मथे में सृष्टि आहे आत्माउनि निराकारी आत्माउनि जी सभिनि खां पहिरियों सृष्टि हूंदी आहे। हुनखे चइबो आहे निराकारी दुनिया। असां सभु आत्माउनि जी दुनिया आहे न उनखे इनकॉर्पोरियल वर्ल्ड बि चइबो आहे। पोइ असां आत्माऊं हिन कॉर्पोरियल अर्थात तत्वनि वारे शरीर में ईंदा आहियूं। हुते आहे आत्माऊं हिते आहे जीव आत्माउनि जो शरीर बि आहे। इहा बुद्धि में रहणो खपे। बरोबर असां निराकार बाबा जा ॿार आहियूं। असां बि पहिरियों निराकार बाप वटि रहंदा हुआसीं। निराकारी दुनिया में आत्माऊं रहंदियूं हुयूं। हाणे असां पाठ वॼाइण लाइ ही साकार दुनिया में आया आहियूं। उहो थियो निराकारी बाप जो वतन।
असां आत्माउनि खे इहो नशो सदैव हुजिणो खपे कि असां निराकार बाप सां निराकारी दुनिया जा रहवासी आहियूं। हिते त सिर्फ़ु थोरे समय जे लाइ पाठ वॼाइणा आहिनि। अविनाशी चीज जो नशो रहणो खपे न। हीअ दुनिया त विनाशी आहे। अर्थात जेको बि शरीर वठूं था, हिकु शरीर छॾे ॿियो वठूं था, चीजूं ख़तम थी थियनि ठाहींदी थी वञनि, ख़तम थी थियनि ठाहींदी थी वञनि, त विनाशी थी वई न। निराकारी आत्मा कॾहिं बि विनाश न थींदी आहे, उहा अविनाशी चीज आहे। अविनाशी चीज जो नशो रहणो खपे न। विनाशी चीज जो थोरी नशो रहंदो आहे। अॼु आहे कल्ह न आहे। देह जे नशे वारे खे देह अभिमानी चईंदा आहिनि। देह अभिमानी सुठा व आत्म अभिमानी सुठा। सेंसिबल केरु आहे? आत्म अभिमानी वारा सुठा हूंदा न। आत्मा ही अविनाशी आहे, देह त विनाशी आहे। आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म वरिता आहिनि। असां आत्मा परमधाम मां बाप सां गॾु रहण वारा आहियूं। हुतां खां ईंदा आहियूं हिते पाठ वॼाइण। आत्मा चईंदी आहे ओ बाबा, साकार सृष्टि में आहे साकारी बाबा, निराकारी सृष्टि में निराकारी बाबा। ये त बिल्कुलु सहज ॻाल्हि आहे न। हाणे ब्रह्मा खे चइबो आहे प्रजापिता ब्रह्मा, सो त हिते ई हूंदो साकारी दुनिया में। हुते त आत्मायूं आहिनि, सभी आत्मायूं बाप जी संतान आपस में भाउ आहिनि। बाप शिव सां गॾु रहण वारियूं आत्मायूं। परमात्मा जो नाम छा आहे? शिव। आत्मा जो नाम शालिग्राम। आत्मा जो बि रचयिता खपे न। दिल में हमेशा ॻाल्हियूं कंदा रहो पंहिंजे पाण सां। जो ज्ञान मिलियो आहे उहो पंहिंजी दिल सां लॻाइण जे लाइ महिनत करणी आहे। अर्थात मनन करणो आहे। हिन ॻाल्हियुनि खे जेतिरो असां मनन कंदासीं त इहे ॻाल्हियूं पंहिंजियूं थी वेंदियूं आहिनि। आत्मा ही वीचार कंदी आहे न। पहिरीं त इहो निश्चय करो कि असां आत्मायूं बाप सां गॾु रहण वारा आहियूं। हाणे हुनजा ॿार आहियूं त ज़रूरु वरिसो त मिलणो खपे न। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो कि जो आत्माउनि जो ॼाण आहे उन्हनि खां पहिरियों ज़रूरु हुनजो बीज बि हूंदो। जीअं सीजरो ठहींदो आहे न, वॾो बाप, पोइ हुनजा ॿ 4 ॿार निकिरंदा आहिनि, पोइ उन्हनि खां ॿिया निकिरंदा ईंदा आहिनि। ईअं ई इहे बि मनुष्य सृष्टि जो सीजरो आहे। पहिरियों शिव बाबा, पोइ ब्रह्मा सरस्वती, पोइ वृत्ति खे पाईंदा रहंदा आहिनि। हिकु ॿ वृत्ति खे पाईंदा पाईंदा झाड़ केॾो वॾो थी वियो न। बिरादरी जो नक्शो हूंदो आहे, फलाने का फलानो निकितो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो मूल वतन में सभी आत्मा ई रहंदियूं आहिनि। हुननि जो बि चित्र आहे न, ऊचते ऊच बाप आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे बाबा हिन शरीर में आयल आहे, रूहानी बाप हिन में ब्रह्मातन में अची करे असां रूहनि खे पढ़ाईंदो आहे। सूक्ष्म वतन में त न पढ़ाईंदो न। सत्युग में त इहा नॉलेज कंहिं वटि हूंदी बि न आहे। बाप ई संगम ते अची करे इहा नॉलेज ॾींदो आहे। इहा मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी नॉलेज कोई खे न आहे। कल्प जी आयु ई ॾाढी वॾी लिखी छॾी अथनि। हाणे बाप तव्हांखे सम्झाइनि था, ॿार हाणे तव्हांखे घर हलणो अथव। उहो आहे आत्माउनि जी दुनिया। बाप ॿार रहंदा आहिनि न हुते। हुते तव्हां सभु भाउ आहियो, ब्रदर्स और सिस्टर त हिते शरीर धारण कंदा आहियूं त भाउ भेण ठहींदा आहियूं। निराकारी आत्माएं त सभु भाउ आहिनि न। असां आत्माएं सभु भाउ आहियूं। भाउ ज़रूरु भाउ हूंदा त बाप बि हूंदो। उहो आहे परम पिता परमात्मा। सभी आत्मायूं शरीर में रहंदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि हेठि, शरीर धारण कंदियूं आहिनि। दुख थींदो अथनि त पोइ हुन बाबा खे यादि कंदियूं आहिनि। केरु यादि कंदी आहे? आत्मा। सत्य त्रेता में कोई यादि न कंदो आहे, पर दुनिया में सभी हुन बाप खे यादि कंदा आहिनि। छो जी सभु रावण जी जेल में आहिनि न। सीता पुकारदी हुई न, हे राम
बाप चईंदा आहिनि राम कोई त्रेता वारे की याद थोड़ी कंदा आहिनि। भक्ति मार्ग में जो चईंदा आहिनि हे राम, राम नाम सत्य है, राम राम, ये त्रेता वाले राम की न याद कंदा आहिनि। राम परमात्मा परम पिता परमात्मा की समझी याद कंदा आहिनि। आत्मा पुकारदी आहे न। हाणे तव्हां ॼाणियो अथव अधु कलाक पोइ असां कंहिंखे बि पुकारदासीं न, छो जो सुखधाम में रहंदासीं न। हिन समय बाप ई सम्झाइनि था, ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। उहो त चई छॾंदा आहिनि आत्मा सां परमात्मा, आत्मा परमात्मा में लीन थी वई। बाप सम्झाईंदा आहिनि आत्मा त अविनाशी हूंदी आहे, हिक बि आत्मा जो विनाश न थींदो। लीन थी वई अर्थात ख़तम थी वई न, हुन में लीन थी वई, हुन में समाइजी वई। लेकिन आत्मा त अविनाशी आहे न। जीअं बाप अविनाशी आहे, उहा आत्मा बि अविनाशी आहे। हिते आत्मा पतित तमो प्रधान ठहींदी आहे, पोइ बाबा हुनखे सतो प्रधान पवित्र ठाहींदो अथसि। सॼी दुनिया खे सतो प्रधान बाबा ई ठाहींदो आहे न। पतित दुनिया खे पावन ठाहिण वारो बाप ई आहे, उन्हनि खे ई अचिणो पवंदो अथसि। उन्हनि खे चईंदा आहिनि गॉड फादर। बाप बि अविनाशी आहे, असां आत्मा बि अविनाशी आहियूं। ये ड्रामो बि अविनाशी आहे। तव्हां ॿार ॼाणदा आहियो ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। इन चारो चइनिनि युगनि में असांजो पाठ हलंदो आहे न। असां सूर्यवंशी पोइ चंद्रवंशी ठहियासीं। चंद्रवंशी जे सेकेंड ग्रेड में अची विया। 14 कला वारनि खे सूर्यवंशी न चईंदासीं। वास्तव में चंद्रवंशन के देवी देवता भी न चईंदासीं। देवी देवता संपूर्ण निर्विकारी 16 कला संपूर्ण के चईंदासीं। राम जा 14 कला संपन्न चईंदासीं राम खे। तव्हांजा ही 84 जन्मनि जो हिसाब सम्झाइबो आहे तव्हांखे ई, तव्हांखे ई ऐं तव्हांजे ई, छो जो पाण ई 84 जन्म वठंदा आहियूं न, जो सूर्यवंशी कुल में ईंदा आहिनि। त पाण त हमेशह लक्ष्य रखंदा आहियूं असांखे सूर्यवंशी कुल में पहिरियों अचिणो। नई चीज पोइ पुराणी थींदी आहे त उहो मज़ो न रहंदो आहे। पहिरियों संपूर्ण पवित्र रहंदा आहियूं, पोइ थोरे वर्ष खां पोइ थोरो पुराणो थी वेंदो आहे। मकान जो बि मिसाल ॾिबो आहे न, ईअं हर हिकु चीज हूंदी आहे। ये दुनिया बि हिकु वॾो मांडवो आहे। ये आकाश तत्व ॾाढो वॾो आहे। हिन जो कोई अंत न आहे। हिन जी एंड किथे आहे उहो निकिरी न सघंदी आहे। हलंदा हलो एंड त कॾहिं थींदी न आहे। ब्रह्म मां तत्व जी बि कोई एंड न आहे। हीअं त साइंस वारा केतिरी कोशिशि कंदा आहिनि एंड ॾिसूं, लेकिन वञी न सघंदा आहिनि, अंत पाए न सघंदा आहिनि। ब्रह्म महातत्व ॾाढो वॾो आहे, बेअंत आहे। असां आत्मा ई ॾाढी थोरी जॻह ते रहंदा आहियूं। हुते बिल्डिंग आदि केतिरी वॾी वॾी ठाहींदा आहिनि न। हिते बिल्डिंग आदि केॾी वॾी वॾी ठाहींदा आहिनि। स्पेस धरती जी ॾाढी वॾी आहे, धरती जी स्पेस बि ॾाढी वॾी आहे। खेती आदि बि त खपे न। हुते त सिर्फ़ु आत्मा ई रहंदियूं आहिनि। मथे बाबा जे मथां ऐं हेठां जी दुनिया जे बारे में ॿुधाइनि था। आत्मा शरीर बिगर कीअं खाईंदी। हुते त सभु अभोक्ता आहिनि, कुझु खाईंदा पीअंदा न आहिनि। खाइण व भोगण आदि जी कोई चीज हूंदी न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ही ज्ञान तव्हां ॿारनि खे हिकु ई बार हाणे ई मिलंदो आहे, पोइ कल्प बाद तव्हां ॿारनि खे ॾींदासीं। त इहो नशो हुजिणो खपे। असां देवी देवता धर्म वारा आहियूं। तव्हां चईंदा आहियो बाबा अॼु खां 5000 वर्ष पहिरियों असां तव्हां वटि आयासीं शूद्र खां ब्राह्मण ठहण, हाणे वरी खां असां आया आहियूं। उहो निराकार हुजण जे कारण तव्हांखे चईंदा आहिनि दादा पास अचो। छो जो निराकार बाप कीअं ॻाल्हाए, त दादा द्वारा ई ॻाल्हाईंदो न। बाप हिन में प्रवेश कयो अथई। बाप चईंदा आहिनि
जीअं तव्हां ऑर्गन्स वठी करे पाठ था वॼायो, उहा मां बि ऑर्गन्स जो आधार वरितो आहे, न त पाठ कीअं वॼायां। शिव जयंती बि मल्हाईंदा आहियूं, शिव बाबा त निराकार आहे, उन्हनि जी जयंती कीअं मल्हायूं। मनुष्य त हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां कीअं अची करे तव्हां ॿारनि खे राजयोग सिखायां। मनुष्य खां देवता ठाहिण जे लाइ राजयोग बाप ई अची करे सेखारींदा आहिनि। मूंखे ई त पतित पावन ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। मूंखे झाड़ जे आदि मध्य अंत जो मालूम आहे, मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, बाबा हिन में प्रवेश करे असांखे सभु ज्ञान ॿुधाइनि था। ब्रह्मा विष्णु शंकर जे पाठ खे बि बाबा सम्झायो अथई न। बाप खे त बाप त आहे ई पतित पावन। हर हिक जी महिमा अलॻि अलॻि आहे, ड्यूटी बि अलॻि अलॻि आहे सभिनि आत्माउनि जी। प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर आदि ठहींदा आहिनि। आत्मा चवंदी आहे इहो मुंहिंजो शरीर आहे, मां प्राइम मिनिस्टर आहियां। आत्मा ई प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, कोई बि पोस्ट हूंदी आहे, उहो आत्मा खे मिलंदी आहे। आत्मा शरीर सां गॾु शरीर में न हुजे त ॻाल्हाए कीअं। शिव बाबा बि निराकार आहे न, उन्हनि खे बि ॻाल्हाइण लाइ शरीर जी कर्मेंद्रियनि जो लोन वठिणो पवंदो। हिन करे ॾेखारींदा आहिनि मुख सां गंगा निकिती। हाणे शिव त बिंदी आहे, उन्हनि जे मुख सां कीअं गंगा निकिरंदी। त इन ब्रह्मा जे तन में अची करे वेही करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। उनखे ई गंगा नाम चई छॾियो अथनि। इहे ज्ञान गंगा बाबा ब्रह्मा मुख द्वारा बहाइनि था न। बाप खे ई सभु यादि कंदा आहिनि। हे पतित पावन असांखे हिन दुख जी दुनिया मां वठी आहिनि। उहो ई वॾे खां वॾो सर्जन आहे। हुन में ई पतित खे ठाहिण जो ज्ञान अथसि, परमात्मा खे ई अथसि। सर्व पतितनि खे पावन ठाहिण वारो उहो हिकु सर्जन आहे। सत्युग में सभु निरोगी हूंदा, लक्ष्मी नारायण सत्युग जा मालिक हूंदा न। इन्हनि खे अहिड़ा कर्म कीअं सिखाई जो अहिड़ा निरोगी थिया। लक्ष्मी नारायण जी दुनिया में सभु निरोगी हूंदा, त आख़िर कीअं अहिड़ा कर्म सिखाया। परमात्मा बाप ई अची करे श्रेष्ठ कर्म सिखलाईंदा आहिनि। हिते त कर्म ई कोटदा रहंदा आहिनि। सत्युग में त ईअं न हूंदो कि कर्म चईंदासीं कि कर्म अहिड़ा असां कया आहिनि। हुते त कोई दुख रोग हूंदो ई न, त कर्म कूटणा बि न पवंदा। कर्म कूटणा था मां अलाए कहिड़ा कर्म करे आई आहियां, अलाए छा कयो कि मूंसां गॾु बुरो थी वियो हुयो, इहे कर्म कूटण थींदो आहे। हिते त हिक ॿिए खे दुख ई ॾींदा रहंदा आहिनि। सत्युग त्रेता में दुख जी ॻाल्हि हूंदी ई न। जो काथे वञूं असां दुख कर्म जो भोग भोगण। कर्म अकर्म विक्रम जो अर्थ बि बाबा पाण खे सम्झाया अथई। तव्हां ॼाणंदा आहियो हर हिकु चीज़ पिण सुतो प्रधान सुतो ॾिजो तमो ठहींदी। 5 तत्व बि सुतो प्रधान हूंदा आहिनि न सत्युग में। असांजो शरीर बि सुतो प्रधान प्रकृति जो हूंदो, पोइ आत्मा जी 2 कलाक घटि थियण जे कारण शरीर बि अहिड़ो मिलंदो रहंदो। सृष्टि बि 2 कलाक कम थी वेंदी आहे न। सत्युग में पहिरियों त सृष्टि सुतो प्रधान हूंदी, त शरीर बि सुतो प्रधान तत्वनि जो हिकदमि तंदुरुस्त फर्स्ट क्लास खुशबूदार हूंदो। 2 कलाक कम थी वेंदा त थोरो घटि थी वेंदो। इहे सभु बाप ई वेही करे ॿारनि खे सम्झाइनि था, ॿियो कोई बि सम्झाए न सघंदो। अच्छा, ओम शांति। वरदाना फरमान जी पालना द्वारा सर्व अरमाननि खे ख़तमु करण वारा माया प्रूफ अमृत वेले खां वठी करे राति ताईं जी दिनचर्या में जो बि फरमान मिलियो आहे, उन ई प्रमाण पंहिंजी वृत्ति, दृष्टि, संकल्प, वृत्ति, सर्विस और संबंध के चेक करो। जो हर संकल्प, हर कदम
फरमान खे पालन करना आहिनि उन्हनि जो सभु अरमान ख़तम थी वेंदा आहिनि। बाबा जे फरमान ते हलंदा त सभु अरमान ख़तम थी वेंदा न, छो जो सभु आपे ई पूरा थी वेंदा बाबा जे फरमान ते हलंदासीं त। अगर अंदर में पुरुषार्थ जो वो सफलता जो भी अरमान रहिजी वियो त ज़रूर काथे न काथे कोई न कोई फरमान पालन न कयो आहे। न पुरुषार्थ जो सफलता जो भी अरमान न हुजे त जॾहिं भी कोई उलझन अचे त चारों ओर सां चेक करो, हिन सां माया प्रूफ स्वतः ही ठही वेंदासीं। सदा बाप जा फरमान पालन करो त सर्व अरमाननि खां मुक्त थी वेंदासीं, अर्थात आपे ई सभु पूरा थी वेंदा न। स्लोगन आहे पंहिंजी सूक्ष्म कमज़ोरियुनि जो चिंतन करे हुनखे मिटाइणो, इहो ई स्वचिंतन। स्वचिंतन अर्थात खुद में कहिड़ी कमी आहे अञा संपूर्ण बाप समान ठहिणो। सभु कमियुनि खे जांचो ऐं परमात्मा जी यादि जी शक्ति सां ख़तम करे छॾियो। अच्छा, ओम शांति।